नाज़रीन, तालीम खाते के सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह इंकशाफ किया है तो मुख्तलिफ ज़िलन जा डीओस पोस्टूं लिकाए रहा हैं, पर खेन इं करण न दिबो। उन हवाले से संदस वधीक छा चवण हो, अचो तो अवां खे ॾेखारियूं। असां गॾु हिन वक़्तु तालीम खाते जो सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह साहब मौजूद है। अचो तुम लॻियल शाह साहब तमाम बेहतरीन ॾाढो IBA जी जो टेस्ट थी उनमें मेरिट ते सब छोकरा अची विया, पर अञा ताईं केतिरनि ई ज़िलनि में ऑफर ऑर्डर्स ॾियण वारो जेको सिलसिलो आहे उहो मुकम्मल न थी सघियो आहे। छो भला कहिड़ियूं रुकावटूं आहिनि, छा मसला आहिनि? ऐं सम्झां थो त ऑफर ऑर्डर्स जो सिलसिलो हले पियो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे तइदाद तमामु वॾो आहे। उन में असांखे डोमिसाइल चेक करणा पवनि था, स्क्रूटनी बि करणी पए थी, छो त जेको फेक डोमिसाइल जे हवाले सां असांजे केसिस पकड़िया हुआ त उन जे करे बि असांखे इलाही मुहतात रहणो पियो। ऐं होपफुली ही जेको प्रोसेस आहे इहो तमामु जल्दी कंप्लीट थींदो, जो इंडक्शन ट्रेनिंग बि ईद खां पोइ शुरू थिए पई हिननि जी। सो होपफुली इहे सीटूं सभु फिल थींदियूं ऐं रहंदो केरु बि कोन्हे, इहो तव्हांखे आउं ॿुधाए छॾियां, छो त असां वटि 6-7 हज़ार त सालाना एग्ज़िट आहे। ॿियूं नयूं SNU हाणे जेके बजट में क्रिएट थियूं आहिनि उन खां पोइ बि उते पोस्टूं वधनि। सभु जेको इशू हाणे अचे पियो इहो अचे पियो त मुख़्तलिफ़ ज़िलनि जा जेके DOs आहिनि, ख़ासि तौर ते दादू आहे या कुझु ॿिया ज़िला आहिनि, उन्हनि में वैकेंसीज़ जेके आहिनि उहे लिकायूं आहिनि, उहे शो न पिया कनि। तंहिंजे करे शायदि इहो को उन्हनि जे मथां सियासी दबाव आहे या विकिणणु चाहिनि था। असां मुस्तक़िल बुनियादनि ते असां उन्हनि खे इहो तंबी कई आहे त सीटूं न लिकायो। मूंखे बिल्कुलु शिकायत मिली आहे त उन्हनि वैकेंसी पोजीशन लिकाई आहे, काफ़ी डिस्ट्रिक्ट्स मां इहो आयो आहे, पर उनखे सेक्रेटरी मुस्तक़िल मॉनिटर करे पियो। कल्ह बि मूं मीटिंग कई, उन में असां चयो मंडे ते असांखे फाइनल जेके आहिनि DOs पंहिंजी वैकेंसी पोजीशन क्लियर कनि, त छो न ख़बर पवे। जंहिं ज़िले में जेको कैंडिडेट आहे उनखे ख़बर पवणु खपे त मूं वटि पोस्टूं केतिरियूं आहिनि, हू पाण ॾिसी वठंदो त आउं मेरिट लिस्ट में अचां पियो न पियो अचां। त इहा फील्ड ऑफिसर्स में आहे ऐं लोकल उते इन्फ्लुएंस में बि अचनि था, इन में कोई शक कोन्हे, पर असांजो मुस्तक़िल इहा कोशिशि आहे इंशाअल्लाह इनखे शफ़ाफ़ कंदासीं ऐं जेके माण्हू रहनि बि था असां उन सां इंसाफ़ कंदासीं। कंप्लेन सेल बि असां ठाहियो आहे, मूंसां मिली सघनि था, जिन सां जिते ज़्यादती थी आहे उन बिल्कुलु तदारुक थींदो। अच्छा, ॿी ख़ुशख़बरी तव्हां ॿुधाई सिंध जे नौजवाननि खे त को म्यूज़िक टीचर तव्हां भर्ती करण वञो पिया, उनजो क्राइटेरिया छा आहे, केतिरा भर्ती थींदा ऐं इहो ख़्यालु तव्हांखे छो आहे? 1500 पोस्टूं असां इनिशियली क्रिएट कयूं आहिनि, जंहिंमें आर्ट ऐं म्यूज़िक टीचर्स आहिनि। ऐं आर्ट ऐं म्यूज़िक टीचर्स असांजे स्कूल्स में ई ज़रूरत इन करे आहे त पूरी दुनिया में हाणे एक्टिविटी बेस्ड ऐं को करिकुलर एक्टिविटीज़ आहिनि, हम नसाबी जंहिंखे पाण चऊं था, त उन जे करे ॿार जी जेका तख़लीक़ी सलाहियत आहे उहा उभरे थी। हीअ हाणे जो मक़सदु असांजो इहो आहे त असां स्कूल्स में हिकिड़ा कलर्स ईंदा, आर्टिस्ट अचण सां हिकिड़ा कलर्स स्कूल में ईंदा। ॿार जेको म्यूज़िक सिखणु चाहे थो, भले हमद सिखे पढ़े, न त पढ़े पंहिंजे सुर में, पर सुर में त पढ़ंदो न घटि में घटि। त उहे त जल्द असां जीअं ही बजट हाणे पास थी वई आहे, रिलीज़िस जीअं शुरू थींदियूं त अगस्त में शुरू कंदासीं। तरीक़ेकार इहो हूंदो त जेके म्यूज़िक टीचर्स आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हाणे म्यूज़िक टीचर लाइ असां इहो त कोन हूंदो की असां वटि म्यूज़िकोलॉजी में को डिग्री वठी आयो हूंदो, को ऑस्ट्रेलिया मां वियना मां या को कंहिं ॿिए मुल्क मां। उन में जेके असां वटि हिते अकेडमीज़ आहिनि जेके म्यूज़िक पढ़ाइनि थियूं, जीअं आर्ट्स काउंसिल में आहे अकेडमी, म्यूज़िक अकेडमी आहे, जीअं इंडस वैली आहे, जीअं नापा आहे, जीअं ॿिया अहिड़े क़िस्म जा इदारा आहिनि, उन हिकिड़ी ज्यूरी ठाहिबी, इंडिपेंडेंट ज्यूरी ठाहिबी, जेके बि ख़्वाहिशमंद हूंदा उन्हनि खां इंटरव्यू वठंदा ऐं उन्हनि इंटरव्यूज़ में जिन खे म्यूज़िक पढ़ाइण जी, हिकिड़ो ॻाइण अलॻि शइ आहे, गॾोगॾु सेखारण जी बि जिन खे सम्झ हूंदी ऐं ख़बर हूंदी, उन्हनि खे म्यूज़िक टीचर तौरु भर्ती कयो वेंदो। ऐं अॻिते सीटूं असां मज़ीद वधीक जेके आहिनि सीटूं उहे बि वधाईंदासीं। ऐं तव्हां ॾिसंदव त असांजा स्कूल्स में जेके ॿारनि जी परफॉर्मेंस अञा इम्प्रूव थींदी। तव्हां तालीम खाते जे सूबाई वज़ीर सरदार अली शाह जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जो चवणो हो त तालीम खाते में जेके टेस्ट वरिती वई आहे IBA जो थ्रू, उनमें जल्द जेके नौजवान पास थिया आहिनि उन्हनि खे ऑफर ऑर्डर ॾिना वेंदा। उन इहो बि गॾोगॾु इहो बि चयो त केतिरनि ई ज़िलनि मां इहे शिकायतूं आहिनि त DOs पोस्टूं लिकाए रहिया आहिनि, पर उहे लिकाए न सघंदा ऐं असां जल्द उहे पोस्टूं ज़ाहिर कराए जेके नौजवान मेरिट ते आया आहिनि उन्हनि खे भर्ती कंदासीं। गॾोगॾु जेको आहे 750 जेके म्यूज़िक टीचर आहिनि उहे बि जल्द भर्ती कंदासीं। कैमरामैन शहज़ाद सां गॾु शबीर लाशारी, धरती TV न्यूज़, कराची।